अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अॼु असां आया आहियूं राज़ी देरो भरिसां कच्चे में। ऐं कच्चे जी मिटीअ जी महक हिकिड़ी पंहिंजी आहे, उनजी ख़ुशबू ई पंहिंजी आहे। हिते प्लांट लॻल आहे सोलर, ऐं ट्यूबवेल आहे। ट्यूबवेल ते पाण जेको आहे सो वेहंदा आहियूं। ऐं पुनल गॾु आहे। मां चाहींदुसि त पुनल खां अहिड़े मौसम में का शइ ॿुधिजे। जी पुनल। असीं सुराहाण जागेसू सबाबन जी संवारियूं था, कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं। न कंडनि खे थाकी कारियूं, न थू घर सां रखूं यारी, मगर राबेल जा नौकर गुलाबन जा ग़ुलाम आहियूं। आ गुल अहिड़ी तरह पिया हवा में लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे। गुल अहिड़ी तरह पिया हवा में लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे। ॻाल्हियूं त लाए कहिड़ियूं अथनि, को हा पियो करे को न पियो करे। वारनि जूं चगूं जीअं यार छॾियूं, रुख सार ते ॼण पिया न गलड़ी। वारनि जूं चगूं जीअं यार छॾियूं, रुख सार ते ॼण पिया न गलड़ी। गलड़नि खे चुमण लाइ पिया तरसनि, को हा पियो करे को न पियो करे। ॻाल्हियूं त लाए कहिड़ियूं अथनि, को हा पियो करे को न पियो करे। गुल अहिड़ी तरह पिया हवा में लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे।